जी बिल्कुल। अज पंहिंजी अख़बार जी ॿी सालगिरह ऐं टाइम न्यूज़ जी पहिरीं सालगिरह आहे। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार पंहिंजे थोरे वक़्त में जंहिं नमूने सिंध वासियुनि जी दिलुनि में जाइ ठाही आहे, यकीनन अॼु हुनजी हाणे ॿी सालगिरह ते जेकी असां सखर ऑफिस में मल्हायूं पिया, सॼी सिंध खे एतिरी ख़ुशी हूंदी जेतिरी हुन में कमु कंदड़ समूरनि दोस्तनि खे आहे। त मूंसां गॾु सखर ज़िले में जेके दोस्त मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते कमु कनि था, त उन्हनि सां ई शुरूआती वक़्तु कीअं गुज़रियो, उन्हनि छा छा कयो ऐं उन्हनि लाइ कहिड़ा कहिड़ा ही लम्हा ॾुखिया सुखिया आया, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हाणे सभु खां पहिरीं जेकी ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो असां पने आकिल जे दिलेर ऐं असांजे महिनती रिपोर्टर नदीम बोज़दार सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, त उहो असांखे इन हवाले सां छा थो ॿुधाए। केक खाधव? हाँ साईं, बिल्कुलु केक खाधो ऐं असांजे लाइ हीअ ख़ुशी जी घड़ी आहे जो असांजे पंहिंजी अख़बार खे 2 साल कामयाबी जा गुज़री विया आहिनि ऐं उनखां अलावा टाइम न्यूज़ खे 1 साल मुकमल थियण ते मुकमल थी चुको आहे। टाइम न्यूज़ जेको अहिड़े सूरत हाल में जिते दुनिया सॼी बंदि हुई, उन वक़्त में टाइम न्यूज़ जी ओपनिंग थी ऐं असांखे नदीम, जॾहिं तव्हां सहाफ़त जी दुनिया में ज़ाहिर आहे थोरो घणो अॻु में बि कमु कयो पिए, पर हीअ जॾहिं अली क़ाज़ी साहिबु हीअ चैनल खोलियो ऐं अख़बार पहिरियों हुनजी आई, डिजिटल अख़बार आई, त हिन जॾहिं मीडिया में तव्हां आयो त तव्हांखे कीअं लॻो त तव्हां हिकिड़े अहिड़ो माण्हू जेको मीडिया जो प्रोफेशनल्स तौरु तमामु वॾो नालो आहे, उन सां कमु करण लाइ तव्हांखे दिलि में छा पे ईअं भउ थिए पियो या ईअं पंहिंजो कंफर्म हुओ त मां जेको आहे सुठो कमु करे वेंदुसि? ॾिसो, पंहिंजी अख़बार में जॾहिं मूं जॾहिं जॉइन कई त माना मूंखे ईअं पियो महसूसु थिए त आउं सहाफ़ती दुनिया में हींअर पेर पातो आहे ऐं अली साहब सां जीअं हीउ वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं घणो कुझु सिखण लाइ मिलियो ऐं सहाफ़त ॼण त इन पंहिंजी अख़बार में अची करे मूं सिखिया वरिती सहाफ़त जी। अच्छा, ॿियो त तव्हांखे हिन दौरान जेको आहे कहिड़ियूं मुश्किलातूं पेश आयूं ऐं तव्हां जेको आहे ॿ भेरा पुलिस तव्हां सां महिरबानी बि कई, खंभे बि वई, उहो हिकिड़ो तमामु अज़ियत वारो वक़्तु बि तव्हां गुज़ारियो, त इदारे तव्हांजी केतिरी पोइवारी कई? ॾिसो, 2019 में जॾहिं कंहिं मामले सां सखर पुलिस मूंखे खणी पंजाब जो कोट सब्दल थाणे ते पुॼायो, उन सूरत हाल में हिकु फैमिली मेंबर जीअं पंहिंजी अख़बार सथ अली साहब ख़ासि करे ऐं तव्हां सखर जे सभिनी दोस्तनि साथ ॾिनो, जंहिंजे बदौलत मुंहिंजी वापसी मुमकिन थी ऐं अली साहब जेतिरे क़दुरु पंहिंजे रिपोर्टनि जो ख़्यालु रखे थो, शायदि एतिरो ॿियो कोई न रखंदो हुजे। ठीकु, पने आकिल में वेही करे जेको हिकिड़ो फ्यूडल इलाइक़ो आहे, ॾुखियो इलाइक़ो आहे, उतां सहाफ़त पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ सां कई आहे, त बरकत झंडीर हिन वक़्तु मूंसां मौजूदु आहे। उनखां पुछूं त अॼु जॾहिं 2 साल टाइम न्यूज़ खे पूरा के पंहिंजी अख़बार खे थिया आहिनि ऐं 1 साल टाइम न्यूज़ खे थियो आहे, त इन अरसे दौरान हुन इन अख़बार मां छा सिखियो ऐं उनखे इन दौरान कमु करण में केतिरो मज़ो आयो? जीअं तव्हां सवाल कयो त पने आकिल जहिड़े शहर में जिते कुझु साल अॻु में सहाफ़त पुलिस ऑफिसरनि ऐं जेके फ्यूडल लॉर्ड्स आहिनि, टाइम न्यूज़ खे ऑनएयर थिए कुझु ई ॾींहं थिया, हफ़्तो मुंहिंजे ख़्याल में थियो हुयो त हिकिड़ो पने आकिल तालके में दौदले थाणे जी हद में पुलिस मुक़ाबिलो थियो। असां वटि टाइम न्यूज़ ते हली रहियो हो त उहो माथेले खां अगवा थी चुको आहे। ॿिए ॾींहुं उनखे दौदले थाणे जी हद में मुक़ाबिलो करे पने आकिल जी हॉस्पिटल खणी आया ऐं टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार वाहिद हुया जन इहो लिखियो त इहो मुक़ाबिलो फेक आहे, इहो हमरा माथेले खां 2 ॾींहं अॻु में अगवा थियल हो। उनखां पोइ वक़्तनि ब वक़्तनि उनखे फॉलोअप्स कयोसीं, हलायोसीं ऐं 6 महीननि जे अंदरि कोर्ट्स में इहो साबित थियो त इहो मुक़ाबिलो फेक हुयो। अॼु उन्हनि जूं एफआईआरूं पुलिस ऑफिसरनि ते दाख़िल आहिनि। इदारे तरफ़ां दबाव हूंदो आहे त ख़बर जेकी आहे भले थोरी देरि थिए पर हुजे एक्यूरेट, दुरुस्त हुजे ऐं को इल्ज़ाम हेठि न अचे या इल्ज़ाम हेठि आयल जो बि लाज़मी तौर ते मौक़िफ़ साम्हूं आंदो वञे। जी बिल्कुलु, मां इहो ई ॿुधाइण जी कोशिशि करे रहियो हुउसि त इहो इदारे जो ई सहकार आहे, इदारे जी गाइडलाइन आहे, बुनियादी तौर ते अली साहब जी गाइडलाइन आहे त जिते माण्हू सच खे लिकाइनि, जिते माण्हू दॿा हेठि अचनि या ज़ेरे असर थी करे सहाफ़त कनि, उते तव्हां वञी असल शयूं ऑब्जेक्टिविटी बयानु कयो। पने आकिल खां सुरी वरी सखर जी भर में ई पहुचूं था रोड़ीअ में। रोड़ी हिकु अहिड़ो शहर आहे जिते वाक़िअनि जो शहर सॼो वेंदो आहे, छो त रोड़ी उते स्टेशन आहे, पाकिस्तान जी वॾी में वॾी स्टेशन्स में ॻणी वेंदी आहे। उते ख़बरूं जाम हूंदियूं आहिनि। वरी इहा बदनसीबी आहे हिन मुल्क जी त इन जी पसगिरदाई में हादसा बि तमामु घणा थिया आहिनि ऐं जॾहिं पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ आई त उन वक़्तु बि असां ॾिठोसीं त इन्हनि इलाइक़नि में हादसा तमामु घणा थिया। उन हादसनि दौरान असांजो टाइम न्यूज़ जो रोड़ी वारो जेको रिपोर्टर आहे निसार छिंजण, छो त हिनजी ज़ात अहिड़ी ॾुखी आहे जो कॾहिं हिनखे छिजण चवंदा आहिनि, कॾहिं छा चवंदा आहिनि। अॼु पाण हिन खां पुछंदा असली ज़ात असां पाण वीचारे ॿुधाई। पहिरियों त उहे पंहिंजी फीलिंग्स बयानु करे, पंहिंजा अहसास बयानु करे त
अख़बार जे 2 सालनि ऐं टाइम न्यूज़ जे पहिरें साल जी सालगिरह मुतलिक़ उन वटि कहिड़ा जज़्बा आहिनि? जी निसार। बिल्कुलु असांजा चंजण जेके आहिनि चंजण चेनून चंद जिम ज़बर जणू पेछणो चंजण क़ौम आहे ज़ात आहे ऐं तमामु घटि आहिनि असांजा हिते सखर पर पूरे सिंध में अंदरूनी सिंध में 2 ॻोठ आहिनि सिर्फ़ु। रोड़ी तालको तमामु वॾो तालको आहे पूरे सखर डिवीज़न जो वॾो तालको आहे जंहिंमें छत जेको आहे थाणा अचनि था तमामु वॾो एरियो आहे ऐं उनखे कवर करणु ऐं बर वक़्तु जेको आहे ख़बर ॾियण जे लाइ काफ़ी महिनत करणी थी पए। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त काफ़ी सालनि खां सहाफ़त कयां पियो पर पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ में अचण खां पोइ मूं काफ़ी कुझु सिखियो बि आहे। काफ़ी शयूं जेके आहिनि उहे मां हिते अची करे सिखियूं आहिनि हिन इदारे में छो जो हिते चेक एंड बैलेंस आहे ऐं ख़बर जी पोइवारी कई वेंदी आहे पुछा कई वेंदी आहे जॾहिं त ॿियनि इदारनि में इहो सिस्टम मूं न ॾिठो। जीअं त अली काज़ी ऐं उनजे पूरे सथ खे पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ चैनल जे हवाले सां सालगिरह जूं मुबारकूं। सालियापट असांजो रेगिस्तानी इलाइक़ो आहे जेको तक़रीबन 3 कलाकनि खां वधीक 3 या 4 कलाक ताईं जेको आहे इंडिया जे दंग ताईं सफ़र आहे। अॻु में बि जेकॾहिं असां किन इदारनि में कमु कयो आहे पर उतां कुझु न पिरायो आहे। हिन वक़्तु असां टाइम न्यूज़ चैनल ऐं पंहिंजी अख़बार में ईअं सोचींदा आहियूं त असांजो बाक़ाइदे सां इदारो आहे ऐं असां बाक़ाइदे सां पंहिंजो जेको आहे सो कवरेज कंदा आहियूं ऐं इनशाअल्लाह पंहिंजी महिनत कंदासीं अञा वधीक जेको आहे असां हितां पिराए सघंदासीं। पंहिंजी अख़बार खे 2 साल मुकमल थियण ऐं टाइम न्यूज़ खे 1 साल मुकमल थियण ते पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जो सरवान मोहतरम अली काज़ी साहब ऐं उनजी पूरी टीम ऐं सिंध वासियुनि खे मुबारकबाद ॾींदुसि। उन ई पंहिंजी अख़बार जो बहितर नमूने बुनियाद विझो पहिरीं डिजिटल अख़बार आंदी जंहिंखे बि सिंध वासियुनि तमामु घणो साराहियो ऐं भरपूर मोट ॾिनी। जंहिंखां पोइ जॾहिं 8 अप्रैल ते पंहिंजी अख़बार बाक़ाइदा सां पंहिंजे जेके सिंध जा जेके रहवासी आहिनि उनजे हथनि में पहुती त उन्हनि खे बि पंहिंजी अख़बार खे बि जेका मोट मिली शायदि ई तारीख़ में कंहिं अहिड़ी प्रिंट जेका अख़बार आहे कंहिंखे पहिरनि ॾींहंनि में इहा मोट मिली हुजे। ऐं असां पंहिंजी कामयाबियुनि जो सफ़र इनशाअल्लाह पंहिंजी महिनत ऐं जदोजहद सां जारी रखंदासीं। असांजो कोशिशि रहंदी त जेके सिंध जा मसइला आहिनि सिंध जी आवाम जा मसइला आहिनि सिंध जो जेको केस आहे उहो बहितर खां बहितर नमूने असां विढ़ूं त जीअं असां पंहिंजे सिंध वासियुनि जी जेका हक़ीक़ी तर्जुमानी आहे उहा करे सघूं।